अहम ख़बर आहे कराची खां सिंध असेंबली में इर्सा एक्ट में तरमीम ख़िलाफ़ पेश कयल ठहराव मंज़ूर कयो वियो आहे। सिंध असेंबली जो इजलास सुभाणे मंझंदि 2 वॻे ताईं मुलतवी कयो वियो। पाणी वफ़ाक़ जो मामलो न आहे पर सूबनि जो मामलो आहे, सैयद सरदार शाह जो इहो चवणु आहे। जेकॾहिं दरिया में पाणी छोड़ न कयो वियो त सिंध बंजर बणिजी वेंदी। अव्हांखे अपडेट कयूं पिया। असां 1991 वारे मुआहिदे खे बि मजबूरी सां तस्लीम कयो हो। सूबाई वज़ीर सैयद सरदार शाह जो चवणु आहे त पाकिस्तान चइनी सूबनि जी मर्ज़ी खां सवाइ नथो हली सघे। अव्हांखे अपडेट कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे कराची मां। सिंध असेंबली में इर्सा एक्ट में तरमीम ख़िलाफ़ पेश कयल ठहराव मंज़ूर। सिंध असेंबली जो इजलास सुभाणे मंझंदि 2 वॻे ताईं मुलतवी कयो वियो। पाणी वफ़ाक़ जो मामलो न आहे पर सूबनि जो मामलो आहे। जेकॾहिं दरिया में पाणी छोड़ न कयो वियो त सिंध बंजर बणिजी वेंदी। तफ़सील मालूम कंदासीं आमिर सुप्रो खां। आमिर अपडेट कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, सिंध असेंबली में पीपल्स पार्टी के अगवान निसार खोड़ो पारां ठाराह पेश कयो वियो हो त सिंध में जेको अरसा में इम्कानी तब्दीली या तरमीम खिलाफ़ अॼु ठाराह ते बहस खां पोइ अक्सर सां उहो ठाराह मंज़ूर कयो वियो आहे। 91 तहत जेको आहे उन ते अमल कयो वञे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिंध असेंबली में पूरो ॾींहुं उन ते बहस थींदो रहियो। सिंध पीपल्स पार्टी जे सूबाई मेंबरनि तोड़े जेके वज़ीर आया उन्हनि जो चवणो हो त पाणी सिंध जी जेको ज़िंदगी आहे 91 जे तहत जेको आहे उन ते अमल कयो वञे। निसार खोड़े जो चवणो हो त हीउ जेको अॼोकी रिथ आहे हिन में इहो आहे त सिंध सां जेकी पाणी जी बंदि कई वञे पई उनखे ख़तमु कयो वञे। ॿिए तरफ़ सूबाई वज़ीर जेको आहे उन्हनि इहो चयो आहे त जेको 91 जे तहत पाणी आहे उहो सिंध खे ॾिनो वञे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ठीकु आहे, वॾी महिरबानी आमिर अपडेट करण लाइ।